अस्सलाम वालेकुम रस। वालेकुम अस्सलाम। परसी खबर कौन थी रे? कोरोना लगी पया पेरन से किरे तो पे परसी भी रुपए दे दी छाना जी मां शायद मुझे नालो आरेस शायद केड़े गोठ जो इन्हीं गोठ जो आरेस तहां जी गोठ जो आया छोरा सब टाटू जवान थी यानी इन्हीं गोठ जो जे कोडे सब पिगरो जा जवान वाडे रेस बेरोजगारी लगी पई आ कोरोना लगी पई जडे का कोरोना आई आ असा बेरोजगार आहियूं मां तहां टायो मदद जे लाए रेस हां इते खैरात हलदी पई हां जिंगरियो छो अचे कोरोना सिर्फ तहां जे लाया हां शर्म क्यों हेडो सारो बुत थवे जेको तेको अजो खबर थी काओ मानू तू अठो नाओ मानू तू अचे तो हिकड़े के कुछ दिनो सब बेबस भू भू करे पहुताओ अची करे शर्म ही कोन थी न तवे हेडा हटा कटाओ माता जो ठीको खयो अच्छा निकल जाओ कया इन पुछड़ो बिना सब बेबत पर ने हेडे खैर हलदो पियो न पूजा रखी आए ते भांडा भरिया जे मन ने वोट लाईंदा हूं वोट लाए गाल कंदा छाइया छा त फैलाणे जाऊं फैलाणे के वोट दींदा हूं उन मां असाके उयो किसा कराईंदा हो हाणे वरी मोत पर अची करे असां वटि बिछाणे वञी जंहिंखे वोट ॾिनो अथवे उन खे वठु निकिरे थो सभु शर्म ई कोन अथनि हीअ ॼणो हिनखे ख़बर ई कोन्हे असां वञणु हुकूमत में फलाण थी वियो कुझु बि कोन्हे